बलोचिस्तान के खुजदार ज़िले के वढवार इलाइक़े में अख्तर मिंगल और शफ़ीक मिंगल की धुरनि विच में तकरार तेज़ थी वियो आहे। ॿिन्ही धुरनि तरफ़ां हिक ॿिए मथां रॉकेट फायर कया विया आहिनि, जंहिं नतीजे में धुरनि जा 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इन हवाले सां सरदार अख्तर मिंगल चयो आहे त कुझु हथियारबंदनि तरफ़ां हमलो कयो वियो, जंहिं जे पोयां कुझु इदारनि जा हथ आहिनि जेके सूबे में हालतूं ख़राब करणु चाहिनि था। हिन चयो त इहे हथियारबंद सूबे में क़ौम परस्त ऐं ॿियनि सियासी पार्टियुनि खे ख़त्म करणु चाहिनि था जेके सूबे में जमहूरियत लाइ कोशिशूं करे रहियूं आहिनि। अहिड़नि कार्रवाइनि ते मुल्क जा इदारा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। सूबे में अमन अमान जी ख़राब सूरत हाल ते सियासी तोड़े क़ौम परस्त जमायतनि तरफ़ां ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि। ॿिए तरफ़ वढ वारे इलाइक़े में छिकताण वारी सूरत हाल ते बलोचिस्तान के वॾे वज़ीर अब्दुल कुदूस बिज़ंजो तरफ़ां सूबे जी समूरियुनि पार्लियामेंट्रियन पार्टीज़ जी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जॾहिं त सरदार नवाब असलम रईसानी तरफ़ां अख्तर मिंगल ऐं मुखालिफ़ जे धुर जे शफ़ीक मिंगल सां राब्तो करे मामलो हल करण जी कोशिश कई आहे। और अख्तर मिंगल तरफ़ां वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात पिणु कई वई, जंहिंमें हिन इलाइक़े में छिकताण वारी सूरत हाल बाबति वज़ीर आज़म खे आगाही ॾींदे नोटिस वठी सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयो आहे।